नूरैन फातिमा महर जा क़त्ल जी मेडिकल रिपोर्ट सरकारी वकील रद्द करे छॾी आहे। सरकारी वकील अब्दुल हलीम बुघियो मेडिकल रिपोर्ट के अदालत में चैलेंज करण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। नूरैन फातिमा महर जे क़त्ल जी मेडिकल रिपोर्ट सरकारी वकील रद्द करे छॾी आहे। सरकारी वकील अब्दुल हलीम बुघियो मेडिकल रिपोर्ट के अदालत में चैलेंज करण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। ही अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। नूरैन फातिमा महर जे क़त्ल जी मेडिकल रिपोर्ट सरकारी वकील रद्द करे छॾी आहे। सरकारी वकील अब्दुल हलीम बुघियो मेडिकल रिपोर्ट के अदालत में चैलेंज करण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। ही अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। नूरैन फातिमा महर जे क़त्ल जी मेडिकल रिपोर्ट सरकारी वकील रद्द करे छॾी आहे। सरकारी वकील अब्दुल हलीम बुघियो मेडिकल रिपोर्ट के अदालत में चैलेंज करण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं SNTV न्यूज़ रिपोर्टर क़ादिर कुंबर खां। क़ादिर आगाह कजो त नूरैन फातिमा जे मेडिकल रिपोर्ट सरकारी वकील रद्द करे छॾी आहे। छा अपडेट आहे नवां वटि? जी बिल्कुल काल अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट में कम कर लेडी डॉक्टर कुरतल मेमण पारां नूरैन महर क़त्ल केस जेका पोस्टमार्टम मेडिकल रिपोर्ट हुई उहा पधरी कई हुई कचे पन्ने ते मुश्तमिल हुई जंहिंखे नूरैन महर क़त्ल केस में प्रोसिक्यूटर आहे सरकारी वकील उन पारां उन क़त्ल केस जेका पोस्टमार्टम रिपोर्ट आहे उनखे रद्द कयो वियो आहे। उन वकील पारां इहो ॿुधायो वियो आहे त हिन पोस्टमार्टम रिपोर्ट खे सियासी असर रसूख जे बुनियाद ते ग़लति रिपोर्ट कढी वियो आहे, छाकाणि त हुन में ॾेखारियो वियो आहे त नूरैन महर खे जेका गोली लॻी आहे उन गोली जो सुराख आहे जिथां गोली लॻी आहे उन सुराख खे वॾो ॾेखारियो आहे, जॾहिं जिथां गोली क्रॉस करे निकिती आहे उन पासे वारे सुराख खे नंढो ॾेखारियो आहे। त ऐं इन खां अलावा उन इहो बि ॿुधायो आहे त जेका नूरैन महर क़त्ल केस आहे उन में साॼे पासे खां डॉक्टराणी पारां गोली लॻल ॾेखारियो आहे, जॾहिं त नूरैन महर खे जेका गोली लॻल आहे उहा खाॿे पासे खां लॻल आहे। त इन पोस्टमार्टम रिपोर्ट अहिड़ी पोस्टमार्टम रिपोर्ट अचण खां पोइ उन वकील पारां उन पोस्टमार्टम रिपोर्ट खे चैलेंज कयो वियो आहे ऐं उन पारां इहो चयो वियो आहे त हीअ रिपोर्ट फ़िलहाल त कचे पने ते आहे, सरकारी तौर ते असांखे अञा न आहे मिली, सिर्फ़ु सोशल मीडिया ऐं मीडिया तां मूं खई आहे, मगर इहा कूड़ ते मुबनी रिपोर्ट आहे ऐं केस विंदोड़ण जी कोशिशि कई वई आहे। जी क़ादिर कुंबर, अपडेट ॾियण लाइ वॾी महिरबानी अवां जी।